अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उन्नड़ दरिया खान मरियमा खबर शामिल कयो था। गुलाम मुर्तज़ा आ रही जी मोंगिया मोरिया भरसा मेहरान हाईवे ते पत्थरन सां भरियल ट्रक ऐं बुह सां भरियल ट्रैक्टर ट्राली में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ट्राली कल्टी थियण करे ॿ मज़दूर ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर तिबी इमदाद ॾियण लाइ अस्पताल रवानो कयो वियो। हादसे सबब रोड बंद थी वियो ऐं ॿिन्ही पासे गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। SHO दरिया खान मरी जे हुकुम ते पुलिस पहुची ट्रैफिक ते कंट्रोल करे ट्रैफिक जी रवानगी खे बहाल करायो। मौके ते मौजूद ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मेहरान हाईवे ते हेवी गाॾियुनि ते पाबंदी हुजण बावजूद बि पेशावर वारियूं कोचूं ऐं वॾा कंटेनर हिन रोड सां आम हलनि पिया, जेकी अक्सर करे हादसनि जो सबब बणिजी रहिया आहिनि। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त मेहरान हाईवे ते वॾियुनि गाॾियुनि जी रवानी फौरी तौर बंदि कई वञे। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरियां कोटलालो में हादसे सबब 6 मासूम शागिर्द शहीद थी विया हुआ। उन बावजूद वॾियुनि गाॾियुनि खे बंदि नाहे कयो वियो। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। हिन वक्त असां मौजूद आहियूं मेहरान हाईवे मोगिया मोरी ते। हिते हिकु बोह सां भरियल ट्राली ऐं पत्थरनि सां भरियल ट्रक जो एक्सीडेंट थियो आहे, जंहिं सबबु रोड ब्लॉक थी वियो आहे। गुज़िरियल 5 कलाकनि खां वठी रोड बंदि आहे, ट्रैफिक जूं लाइनूं लॻी वियूं आहिनि। उन दौरान SHO दरिया खान मरी बशीर अहमद ज़रदारी नफ़री खे फौरी तौर ते मोकिले ट्रैफिक जी रवानी बहाल कराई आहे। हितां जी आवाम जो चवणु आहे त हैवी ट्रैफिक गुज़रण सबबु एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हितां जी आवाम हुकूमत खां अपील कई आहे त हैवी ट्रैफिक खे मेहरान हाईवे तां फौरी तौर ते बंदि कयो वञे।